ते अॼु पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ो कारो ॾींहुं आहे ऐं उन ॾींहुं न रुगो हिन मुल्क जे मुस्तक़बिल खे सां खेॾियो वियो बल्कि दुनिया जे अंदरि पाकिस्तान खे अकेलो छॾियो वियो ऐं सभु बाशऊर अहले कलम अहले ज़ौक़ दोस्तनि खे ख़बर आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो लीडर कोन हुयो। उन दुनिया में हिन मुल्क जो नालो ऊंचो कयो ऐं मुस्लमान जेके बि मुल्क हुआ उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयो जंहिंखे असीं OIC चयूं था। ऐं अॼु असीं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लॉ कॉलेज हिते मेमनगोट आया आहियूं ऐं रियाज़ लुंड साहब जी महिरबानी त उन्हनि तमामु सीनियर दोस्तनि खे हिते यादि कयो ऐं उन हवाले सां हिकिड़ो सेमिनार हुयो। मां सम्झां थो त जेकी बि गुफ़्तगू थी ऐं जेकी बि तकरीर थियूं अॼु इन हवाले सां असांखे ज़रूरु पंहिंजे लीडर खे पढ़णु घुरिजे, पंहिंजे लीडर जे नज़रिए फ़िक्र सोच खे पढ़णु घुरिजे ऐं ज़रूरु हक़ ऐं सच जी ॻाल्हि करणु घुरिजे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बिल्कुलु हिन में कोई शक कोन्हे कि पाकिस्तान जो हिकिड़ो बहितरीनु कानूनदान हुयो, वकील हुयो, बैरिस्टर हुयो ऐं ख़ासि करे जेके लॉ जी डिग्री दोस्त हासिलु कनि पिया हिन कॉलेज मां सम्झां थो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हवाले सां ज़रूरु उन शख़्सियत ते कमु कनि, उनखे पढ़नि, उन जे नज़रिए मां कुझु शयूं हासिलु कनि त ज़रूरु, छो जो हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो प्रोफेशनली कैरियर हूंदो आहे ऐं मां सम्झां थो हीउ कॉलेज न रुगो हिन मेमनगोट बल्कि कराची समेत पूरी सिंध में जेके बि ऐं पाकिस्तान में जेके हिते स्टूडेंट पढ़नि था पिया उन लाइ फ़ाइदेमंद थींदो ऐं लकली आहिनि उहे दोस्त, ख़ुशनसीब आहिनि जेके हिते पढ़नि था ऐं दुनिया जो वॾो तमामु लीडर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले सां हीउ कॉलेज मनसूब आहे। त मां सम्झां थो त 5 जुलाई अॼु यकीनी तौर ते हिकु मुल्क जो सयाह ॾींहुं आहे ऐं असीं जेतिरी बि उन जी मज़म्मत कयूं उहा घटि आहे, पर छो जो ज़ुल्फ़िकार अली जो फ़िक्र ज़िंदा आहे, भुट्टे साहिब जो नज़रियो ज़िंदा आहे त यकीनी तौर ते ऐं जेके नौजवान आहिनि ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी न्याणी बीबी शहीद ऐं हिन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेको आहे उनजे नज़रिए जो अलम खयों आहे। मां सम्झां थो त असांजी हर उन डिक्टेटर जंहिंजी सोच आहे उन सां मुक़ाबिलो आहे ऐं जमहूरियत जेकॾहिं अॼु हिते आहे त मरून मिनत ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बीबी शहीद जे करे आहे।